चवंदा आहिनि त अखियुनि ॾिठे बि एतबार न करणु घुरिजे। तव्हां अक्सर ॾिठो हूंदो जेके जादूगर हूंदा आहिनि उहे हिप्नोटाइज़ करे छॾींदा आहिनि ऐं पंहिंजे हथ जी सफ़ाईअ सां तव्हांजे नज़रुनि खे धोखे में विझी करे मुख़्तलिफ़ करतब ॾेखारींदा आहिनि, जादू ॾेखारींदा आहिनि। इहो सॼो अखियुनि जो धोखो हूंदो आहे। अक्सर तव्हां ॾिठो हूंदो जॾहिं तव्हां ख़ासि करे थर ॾे वेंदा आहियो या सुपर हाईवे ते जॾहिं गाॾी हलंदी आहे त परे खां तव्हांखे लॻंदो हूंदो त पाणी बीठो आहे रोड ते, पर उहो पाणी न हूंदो आहे, रुञ हूंदी आहे। इहो अखियुनि जो धोखो हूंदो आहे ऐं अखियुनि ॾिठे ते एतबार बि न करणु घुरिजे। अक्सर तव्हां ॾिठो हूंदो त चवंदा आहिनि त सुहिणा ट्रूह पटनि ते पिया आहिनि। ट्रूह जेको हूंदो आहे ॾिसण में सुहिणो हूंदो आहे, ॾाढो अखियुनि सां ॾिसंदो आहे ॾाढो सुहिणो आहे ऐं जॾहिं उहो कोई खाईंदो आहे त पोइ उहो बिल्कुलु कोड़ो ज़हर हूंदो आहे बिल्कुलु। हालांकि उहो मुख़्तलिफ़ बीमारियुनि ते पवंदो आहे, कुझु हकीमनि खे ख़बर हूंदी उन शइ जी, पर ट्रूह जेको आहे ॾिसण में सुहिणो हूंदो आहे, अखियुनि खे वणंदो आहे, पर हूंदो असल में कड़ो आहे अंदरां ॾाढो। ईअं अखियुनि ॾिठे बि एतबार न करणु घुरिजे। हिकिड़ो पुराणे ज़माने जो किसो आहे हिकिड़े बादशाह जो। हिकिड़ो बेवकूफ़ बादशाह हुयो। हाणे वारा बादशाह त वॾा सियाणा आहिनि, करोड़े अरबे रुपया खाई था वञनि, सबूत बि नथा छॾनि। पुराणे दौर जा बादशाह थोरा ईअं माना सादा हूंदा, मासूम हूंदा, पोइ इन करे हू वज़ीर जेके आहिनि उहे सियाणा रखंदा हुया। हाणे वारा त वज़ीर बि सियाणा आहिनि त बादशाह बि सियाणा आहिनि। अॻे दौर में वरी वज़ीर वधीक सियाणा हूंदा हुआ। पोइ अॻे दौर हिकिड़ो बादशाह हुयो, हुनजो किसो आहे हिकिड़ो त अखियुनि ते जेको आहे ॾिसण खां पोइ बि एतबार न कजे फ़िलहालु जेसिताईं कंफर्म न थियो आहे शइ, उन ते बहस करे थो इहो किसो। बादशाह जो बेडरूम जीअं तव्हांखे ख़बर आहे त वॾो शाहाना क़िस्म जो हूंदो आहे, शाही बेडरूम हूंदो आहे। उन ते बखमल जो बिस्तरो लॻल हूंदो आहे ऐं मुख़्तलिफ़ ख़ुशबू हूंदियूं आहिनि। नौकर जेको हूंदो आहे हिकिड़ो ख़ासि नौकर जंहिंखे सिर्फ़ु इजाज़त हूंदी आहे बेडरूम जी सफ़ाई वग़ैरह करण जी, उहो नौकर हुनजो अंदरि ईंदो आहे, जेको बानो हूंदो आहे बादशाह जो, सफ़ाई कंदो आहे। जॾहिं सफ़ाई करे करे जॾहिं बखमल ते हथु लॻाईंदो आहे, बेड साफ़ु कंदो आहे, बादशाह जी जेका सेज हूंदी आहे, यानी बादशाह ऐं हुनजी राणी जेका हुनजो पर्सनल बेडरूम हूंदो आहे, साफ़ु कंदो आहे त उते हुनखे थोरो महसूसु थींदो आहे ॾाढो सुठो बेड आहे। ऐं ग़रीब माण्हू असां कॾहिं हेठि सुम्हण वारा, कॾहिं रहिया ई न आहियूं पलाल ते सुम्हण वारा, मिसाली ॻाल्हि, उन्हनि जे साम्हूं उहा सेज अची वेंदी आहे सफ़ाई कंदे कंदे, त हुन चवंदो आहे थोरो सुम्ही त ॾिसां, मज़ो अचे थो सुम्हंदे। बादशाह कीअं सुम्हंदो हूंदो आहे, बादशाह हाणे आहे बि न बादशाह ज़ादी आहे, थोरी देरि सुम्ही ॾिसां। थोरी देरि उहो सुम्हंदो आहे हुन सेज ते, बादशाह जे बेड ते, हुन निंड वठी वेंदी आहे। निंड अची वेंदी आहे, थकल हूंदो आहे ज़ाहिर आहे, चादर पाए सुम्ही पवंदो आहे परे मुंहुं करे, निंड में हुनखे ख़बर न पवंदी आहे। राणी ईंदी आहे जॾहिं बादशाह जी जेका घरवारी, जेका ज़ाल, हुनजी वाइफ, उहा ईंदी आहे, उहा सम्झंदी आहे शायदि बादशाह अची वियो आहे साजरी दरबार खां ऐं अची सुम्ही पियो आहे परे मुंहुं करे चादर पाए करे, उहा बि भरिसां अची सुम्ही पवंदी आहे बेड ते। हाणे बादशाह जॾहिं ॿाहिरां घुमी फिरी करे वांदो थी करे ईंदो आहे, ॾिसंदो आहे ईअं बेडरूम में दाख़िल थींदो आहे त मुंहिंजी ज़ाल सुती पई आहे ऐं परियां हिकिड़ो ॿियो हमराह लाइ केरु सुतो पियो आहे चादर पाए करे। फ़िलहालु त जज़्बात में अची वेंदो आहे, असांजो कोई माण्हू हुजे अहिड़ो त फ़िलहालु उते तलवार खणी करे ॿिन्ही खे मारे छॾे हा। पर बादशाह हुते हैरान थी वेंदो आहे, चवंदो आहे चकर छा आहे, केरु आहे इहो हमराह ऐं मुंहिंजे बेडरूम ताईं पहुची वियो आहे, मुंहिंजी घरवारी भरिसां सुती पई आहे हुनजे। ईंदो आहे ॿाहिरि, वज़ीर खे सॾु कंदो आहे, चवंदो आहे यार हे मसइलो मां हीअं ॾिसी थो अचां माजरो अखियुनि सां, छा करणु खपे हाणे मूंखे बसि ॿुधाए त हाणे मां। वज़ीर चवंदो साईं बादशाह सलामत, थोरा थधा थियो, ज़रूरी न जेको तव्हां ॾिठो हुजे उहो ई सच हुजे, थोरी देरि अचो हेॾां ॾियारीअ खां बीह था ॾिसूं त आख़िर मसइलो छा आहे, माजरा छा आहे। बादशाह खे वठी करे वज़ीर बीह रहंदा आहिनि, दरीअ खां बीह करे ॾिसंदा आहिनि, ॾियारियूं लॻियल हूंदियूं जेके, उतां बि ॾिसंदा आहिनि। चङी देरि गुज़रंदी आहे, जीअं त नौकर जेको हूंदो आहे हुनखे जाग थींदी आहे, निंड जॾहिं टुटंदी आहे, ॾिसंदो आहे, चवंदो आहे यार मां हिते सुतो पियुसि, उथी करे रड़ियूं करे चवंदो आहे राणीअ खे, चवंदो आहे अम्मा 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 मुंहिंजी अम्मा मूंखे माफ़ु कजांइ, मां थोरी देरि हिते ईअं आहलियमि थोरो त मूंखे निंड वठी वई ऐं मूंखे माफ़ु कजांइ, बादशाह सलामत सां ॻाल्हि न कजांइ, मां थकल हुयुमि ॾाढो ऐं जीअं सुतुसि त मूंखे निंड अची वई, मूंखे कहिड़ी ख़बर तव्हां बि अची हिते सुम्ही पवंदो। राणी उथंदी आहे, चवंदी मूंखे त ख़बर न हुई, मूं सम्झो त शायदि बादशाह अची सुतो पियो आहे, मूंखे कहिड़ी ख़बर त तूं आहीं, का ॻाल्हि ई न आहे, तूं वञु बसि। नौकर हलियो वेंदो आहे। पोइ वज़ीर बादशाह खे चवंदो हाणे ॾे ख़बर बादशाह सलामत, जेकॾहिं इते ई तव्हां तलवार कढी जज़्बात में अची ॿिन्ही खे क़तलु करे छॾियो आहे त बेगुनाह उहे बि क़तलु थी वञनि, तव्हांखे बि ॾोह मिले आहे हिन जो, ऐं हू बि बेगुनाह क़तलु थी वञनि, तव्हां पंहिंजी ज़ाल खे बि मारे छॾियो आहे ऐं नौकर खे बि मारे छॾियो आहे, बग़ैर तस्दीक़ जे ऐं सिर्फ़ु अखियुनि सां ॾिसण ते। अहिड़ी का बि ॻाल्हि न हुई, हू भुल में उते सुतो, हुनखे निंड वठी वई ऐं बादशाह ज़ादी इहो सम्झो राणीअ त तव्हां अची सुता पिया आहियो, इन मुगालते में अची करे इहो सॼो किसो ईअं थियो हुयो। सो दोस्तो, तव्हां बि अक्सर, असां वटि वरी ईअं थींदो आहे, असां त अक्सर ॾिठो आहे, अख़बारुनि में रोज़ु पढ़ंदा आहियूं त कुझु माण्हू जेके आहिनि उहे, हिकिड़ो त अहिड़ो बि किसो थियो, कोई माण्हू क़ब्रिस्तान वियो दुआ घुरण, उहो कंहिं अणॼाणी क़बर हुई काई, उते बि दुआ पियो घुरे त परियां हुनजो माण्हू भॼंदो आयो,
उन चयो त मुंहिंजी घरवारी जी क़बर आई आहे न त दुआ छो थो करे वेठो, तूं हुन सां कारो आहे, ऐं उनखे कुहाड़ियूं खणी कढ पइजी आहे उनखे मारण जे चकर में। अहिड़ा किसा बि असां वटि थींदा आहिनि। सो अखियुनि ॾिठे ते बि एतबार न करणु घुरिजे जेसीं ताईं तस्दीक न थी वञे उन शइ जी। अॼोके किसे मां तव्हां छा हासिलु कयो, कहिड़ो सबक़ु हासिलु कयो, मूंखे ज़रूरु ॿुधाइजो। अॼोको किसो तव्हांखे कीअं लॻो, जेकॾहिं मज़ो आयो आहे, तव्हांखे कुझु सिखण लाइ मिलियो आहे त मूंखे कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो। वॾी महिरबानी।